सिंधी क्लासिकल मौसीक़ीअ जे घवालियार घराणे में रजब अली वल्द उस्ताद गुलाम रसूल खान 1952 ईस्वी धारे टंडे आदम में जन्म वरितो। रजब अली प्राइमरी खां इंटर साइंस ताईं तालीम हैदराबाद में हासिल कई, जीअं त संदसि पैदाइश ऐं परवरिश हिकु मौसीक़ार घराणे में थी, इन करे राग खेसि विरसे में मिलियो। मौसीक़ीअ जी तरबियत पंहिंजे वालिद उस्ताद गुलाम रसूल खान ऐं चाचे उस्ताद उमैद अली खान खां हासिल कई। संदसि बाइर हमीद अली खान, उस्ताद फ़तेह अली खान ऐं मरहूम उस्ताद वहीद अली खान बि जग मशहूर रागी आहिनि। रजब अली ॻाइण जी बाक़ाइदे शुरूआत पंहिंजे बालकपणे खां कई। प्रोड्यूसर अब्दुल करीम बलोच रेडियो स्टेशन हैदराबाद तां खेसि ॿारनि जे प्रोग्राम में ॻाइण जो मौक़ो ॾिनो। 12वीं उमिरि में हिन जो पहिरियों गीत मुंहिंजी प्यारी बुलबुल रेडियो पाकिस्तान तां नशर थियो, जेको घणो मक़बूल थियो, जंहिंखां पोइ मुस्तफ़ा कुरैशी ऐं पीर सरहंदीअ में रजब अलीअ खे वक़्त ब वक़्त रेडियो ते आंदो। रजब अलीअ खे पाकिस्तान टेलीविज़न ते प्रोड्यूसर अब्दुल करीम बलोच मुतारिफ़ करायो। उन वक़्तु हिकु यादगार वाक़ियो पेश आयो जो अब्दुल करीम बलोच रजब अलीअ खे टीवीअ ते हिकु मैच्योर्ड सिंगर जी हैसियत में मुतारिफ़ कराइण पेई चाहियो, पर उन वक़्तु रजब अलीअ जी उमिरि अञा नंढी हुई। इन करे रजब अलीअ खे नकली मुछूं लॻाए ॻाराए मैच्योर्ड सिंगर तौरु मुतारिफ़ करायो वियो। हिन रेडियो ऐं टीवीअ खां सवाइ पाकिस्तानी उर्दू फिल्मुनि लाइ बि ॻायो। हिन फिल्म इंडस्ट्रीअ में पहिरियों गीत मैडम नूरजहान सां गॾु दो गाने जी सूरत में ॻायो। गीत जा ॿोल हुआ मुझसा तुझे चाहने वाला। रजब अली सिंध जो उहो सुरीलो रागी आहे जिन न रुगो पाकिस्तान पर पाकिस्तान का ॿाहिरिन मुल्कनि में बि मक़बूलियत माणी। रेडियो ऐं टीवीअ खां सवाइ फिल्मुनि लाइ बि काफ़ी गीत ॻाया आहिनि। रजब अली सिंधी ॿोलीअ सां गॾोगॾु उर्दू, पंजाबी, बलोची, पश्तो ऐं तुर्की ॿोलियुनि में पिणु ॻायो।